खादे अमर मक्के पाक पंहिंजे घर में ॾिसी रही आहे। रोशनी छो थी नूर हो तॾहिं थी न। हाँ सैयद सोने बयान कयो फरमाए तो आलम हो ओंदा हो थियो सैयद आए सोजरो हाय तनी लाए हाय जेके बांझा थिया हिन वात खां। इधर उर्दू वाले शायर भी बयान कयो जहां तारीख था जुल्मत कदा था सख्त काला था कोई पर्दे से क्या निकला के घर घर में उजाला था। सॼी दुनिया नूर थी वई बरकत सां भरपूर थी वई महबूब जे सदके मामूर थी वई। हज़रत नबी पाक आया हिकिड़ी ॻाल्हि उन खां पोइ दुआ कयो साईं करीम जो अचण जो दुनिया ते छो त बाबो साईं अॻ में ई जहान खे अलविदा करे चुको। पानी हज़रत बीबी सोए भी आहे अबू लहब जी ख़रीद कयल बानी आहे रोअंदी आई आहे अबू लहब मुबारक थी भाई तो जावा केर जावा असां ॻाल्हायो नबी करे न रसूल करे न पैगंबर करे न अल्लाह जो हबीब करे न चए थी भाट जी मुबारक आहे त अबू लहब वॾो माण्हू आहे पैसे वारो आहे चए थो ए बानी मुबारक जे करे वञ तूं ख़रीद कयल पर आज़ाद आहीं जरा मरी वियो। मदार शरीफ में ॾिसो साईं करीम ने आश के लिखियो हज़रत मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह त हज़रत अब्बास ॾिठो त हमरा जहन्नम जे बाह में पुछे सो छा हाल आहे केॾा वॾी ॻाल्हि आहे वॾो जंजाल आहे पर कॾहिं कॾहिं थींदी भलाई भाल आहे सबब छा आहे मूं महबूब जे ॼमण जी ख़ुशी कई रब्बे करीम फरमायो आहीं त दुश्मन दीन आहीं त इनकारी पर महबूब जी ख़ुशी कई उन जे करे तोते बि अज़ाब हल्को थो कयां। सूमर सूमर जे ॾिहारे आंगुरनि मां काशे निकिरंदी आहे मिठी उहा चूसींदो हा त मूं तां अज़ाब हल्को थी वेंदो आहे। हाणे ॿुधा त अबू लहब ते महिरबानी थी तोते न थींदी हो इनकारी आहे तूं इकरारी आहीं हो काफ़िर आहे तूं कामिल आहीं हो मुनकिर आहे तूं मोमिन आहीं हो कम मुशरिक आहे तूं मुसलमान आहीं उन भाउ तो समझी ख़ुशी कई तूं अल्लाह जो महबूब नबी समझी ख़ुशी कंदो आहीं। तंहिंजे करे जो वॾी ताक़त न थई जेको रब ॾियारई ख़ुशी ज़रूर मल्हाइजां। हज़रत मौलाना शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी जो वालिद सैयद अब्दुल रहीम दहलवी रहमतुल्लाह अलैह जन खां मशहूर मनक़ूल आहे त पाण हमेशह मीलाद कंदा हुआ। हे त हाणे चाचा जल्दी न उर्स न कयो उर्स कयूं जे न यारे शरीफ़ न चालीहो न टीज हो न मौलवी साहब तव्हांजो चंदो बिस्मिल्लाह अची वई देरी न हाँ चेरे वन नहीं न लाई ला पर जे हिन हज़रत खे त हा ई हा मुंहिंजा मिठा भाउ मुंहिंजे आका नामदार जे आशिक सैयद अब्दुल रहीम साईं रहमतुल्लाह अलैह फरमायो ग़रीबी हाल हो पैसा न हा मिल्कियत न हुई खज़ाना न हा मजबूर थी करे बाज़ार मां चना घुरायमि कोई रधे छोला बनाए मिर्च मसाला विझी महबूब जे मीला जे निसा तक़सीम कयमि राति निंड में सोने जो दीदार थियो। साईं फरमाया अब्दुल रहीम शाह मुबारक थई घबरा जान तुंहिंजो इहो मीलाद बि मुहम्मदी बारगाह में क़बूल आहे। तॾहिं करे ग़रीब आहीं मिस्कीन आहीं अमीर आहीं या शाहूकार आहीं पंहिंजे पंहिंजे हाल आहर पंहिंजे पंहिंजे ताक़तदार मुंहिंजे आका जो ख़ुशियूं कर जेको अव्वल बाहे त आख़िर बाहे। खुदा समय तो हो वल अव्वल वल आखिर वज़ाहिर वल बातिन व हुवा बिकुल्लि शैइन अलीम। इहो अव्वल ऐं आखिर ऐं ज़ाहिर ऐं बातिन ऐं हो कुल शइ जे इल्म वारो आहे। कुल शइ जे नबी खे अल्लाह ताला इल्म ग़ैब ॾिनो आहे। अला इल्म ग़ैब कहे अल्लाह ताला ये असांजो ईमान आहे अक़ीदो आहे महबूब खे अल्लाह ताला ग़ैब जो इल्म बि ॾिनो आहे हाज़िर नाज़िर बि बनायो आहे हयात नबी बि आहे एॾो मुस्तफ़ा जो शान आहे जंहिंजे शान जे अकुल हैरान आहे। अल्लाह ताला उन शान वारे हबीब जे सदके असां तव्हां ते राज़ी थिए।
असां तव्हांजे महफ़िल खे क़बूल फरमाए। असां तव्हांजे मथां अल्लाह जी ख़ुसूसी इनायत हुजे। अल्लाह ताला साईं खे साईं जन जे साहिबज़ादनि खे ख़िदरी ज़िंदगी अता फरमाए, बरकत वारी ऐं रहमत वारी हयाती अता फरमाए, आफ़ियत ऐं सिहत वारी हयाती अता फरमाए। सदन वजूद मसूद असां अहले सुन्नत वल जमात जे लाइ निहायती बरकत कारमंद अल्लाह कंदो सदाईं आबाद शाद हूंदा। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। समीना व अताना ग़ुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर। क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। आमीन सुम्मा आमीन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलावतुल्लाह अलैका, सलावतुल्लाह अलैका। हबीबी सय्यदी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आए जनाबे आली ए अरब अजम जावाली ज़ात तो है जी निराली को न डराता व्यो को खाली। या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलावतुल्लाह अलैका, सलावतुल्लाह अलैका। हबीबी सय्यदी या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह, या रहमतल लिल आलमीन। तुझी ज़ात पाक रहमत, तू खुदा जी खास नेमत, तुझे आसरे उम्मत, तुझे सदके मिलंदी जन्नत। या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलावतुल्लाह अलैका, सलावतुल्लाह अलैका। तू हादी हबीब आका, अरबी अजीब आका, मदनी मुजीब आका, नूरानी नजीब आका। या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलावतुल्लाह अलैका, सलावतुल्लाह अलैका। हबीबी सय्यदी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। छा चवां मां शान तुंहिंजो, शान बे पायान तुंहिंजो, सैरुला मकान तुंहिंजो, रब मीज़बान तुंहिंजो। या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलावतुल्लाह अलैका, सलावतुल्लाह अलैका। हबीबी सय्यदी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ताहिरिया जा दुख खत्म कर,
ऐ करीम तू करम कर, माफ मुश्किला तू गम कर, दूर दर्द ऐं अलम कर। या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलवातुल्लाह अलैका, सलवातुल्लाह अलैका। हबीबी सय्यदी या रसूल अल्लाह, गरीबम या रसूल अल्लाह, गरीबम नदारम दर जहां जुज तू हबीबम, मर्ज दारम से सियाला दवाए, मगर अल्ताफ तू बाशद तबीबम। बड़ी नाजम के हस्तम उम्मती तो गुनहगारम वलेकिन खुश नसीबम। ऐ इदरीस जा सहारा, पाकर बसदा प्यारा, कर भलाई तू भलारा, माफ कर मेरा मुझारा। या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलवातुल्लाह अलैका, सलवातुल्लाह अलैका। अस्सलामे सब नबियन जा नबी, अस्सलामे वाक़फ़े राज़े रबी, अस्सलामे नूर निर्मला नामदार, अस्सलामे मुफ़लिसन जा मददगार। तो मथा लख लख सलातूं ऐं लख सलाम, आका का बढ़न ही अदब सां ही सब गुलाम। सलात सलाम अलैका या रसूल अल्लाह व अला आलिहि व असहाबिहि या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबी या हबीब अल्लाह।